पाकिस्तानी चांवरनि जे एक्सपोर्ट तां पाबंदी ख़त्म करण लाइ कोशिशूं तेज़ थी वयूं। मैक्सिको जे वफ़द पाकिस्तान जे राइस मिल्स जो दौरो करे मिशनरी ऐं मयार जो जाइज़ो वठी रिपोर्ट तैयार करे वरिती। कराची जे खानगी होटल में राइस एक्सपोर्टर्स एसोसिएशन ऑफ पाकिस्तान तरफ़ां मैक्सिको जे वफ़द जे मान में आचरण ॾिनो वियो, जंहिं में मैक्सिको मां आयल वफ़दनि शिरकत कई। जहिड़े त राइस एक्सपोर्टर्स एसोसिएशन ऑफ पाकिस्तान तरफ़ां चेयरमैन चेलाराम केवलानी, डायरेक्टर जनरल प्लांट प्रोटेक्शन डॉक्टर अलादितो आबिद, चेयरमैन राइस एक्सपोर्टर्स एसोसिएशन ऑफ पाकिस्तान साउथ जोन अब्दुल रहीम जानू, सीनियर वाइस चेयरमैन राइस एक्सपोर्टर्स एसोसिएशन ऑफ पाकिस्तान अब्दुल हसीब खान समेत ॿियनि मेंबरनि ऐं अमलदारनि शिरकत कई। मैक्सिको जे वफ़द सिंध ऐं पंजाब जे राइस मिल्स जो दौरो करे मिशनरी ऐं मयार जो जाइज़ो वठी हिकु रिपोर्ट तैयार कई आहे। उन मौक़े ते चेलाराम केवलानी मैक्सिको जे वफ़द पारां पाकिस्तान जो दौरो करण ऐं राइस मिल्स जो जाइज़ो वठण ते शुक्रियो अदा कयो। चेलाराम केवलानी चयो त समूरा एक्सपोर्टर्स मैक्सिको जे असूलनि खे नज़र में रखंदे मयारी ऐं बहितरीन चांवर मैक्सिको खे एक्सपोर्ट कंदा। आख़िर में चेलाराम केवलानी, अब्दुल रहीम जानू, अब्दुल हसीब खान समेत राइस एक्सपोर्टर्स एसोसिएशन ऑफ पाकिस्तान जे अॻुवाणनि मैक्सिको जे वफ़द खे एज़ाज़ी शील्ड्स पेश कया।